कंबर ब्यूरो चीफ न्याज सिंधुनिया की रिपोर्ट मुताबिक कंबर एलिमेंट्री एजुकेशन बोर्ड ज़िलो कंबर के चेयरमैन डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अला बख्श सुमर की अगवाणी में ज़िले के मुकम्मल स्कूलों में 2,50,000 का इम्तिहानी पेपर क्लास चौथे का 8वीं क्लास ताईं तालका एजुकेशन ऑफिसरन ऐं स्कूल के हेड मास्टरन में विराया विया। पूरे ज़िले में सुभाणे खां सालियाना इम्तिहान जा पेपर वरता वेंदा। इन सिलसिले में DO एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी अला बख्श सुमरो डिप्टी DO बशीर अहमद चांडियो और अब्दुल वहीद मेमण समेत बेन तालीमी मयार बेहतर करण ला जदीद तरीक़ो मुतारिफ़ करायो है। पहिरियां शागिर्दन ऐं शागिर्दनि खां बोर्ड ते सवालनामा लिखी करे पेपर्स वरता वेंदा, पर गुज़िरियल साल खां वठी असीं एलिमेंट्री एजुकेशन बोर्ड ठाहियो हो ऐं गुज़िरियल साल खां वठी पेपर्स प्रिंट कराए ज़िले के सभिनी स्कूलनि साॻे ॾींहं में ऐं टाइम ते वरता पिया वञनि। हुन वधीक चयो त सुभाणे खां ज़िले कंबर शहदादकोट जे 132 स्कूलनि में पेपर्स वरता वेंदा, जंहिंजो तादाद 2,50,000 खां वधीक आहे। पेपर्स स्कूल के हेड मास्टरनि ऐं तालका एजुकेशन ऑफिसरनि जे हवाले करे छॾिया आहिनि ऐं पेपर के हवाले से कंहिं बि क़िस्म जी फीस न वरिती वई आहे ऐं इम्तिहान में पोजीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणी खे सर्टिफिकेट ॾिना वेंदा।